अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में नए साल जी शानदार आजियां इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि शहरनि में 2026 जो भरपूर इस्तक़बाल। दुबई में नओं साल शुरू थींदे ई बुर्ज खलीफा ते आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो। अमरीका में न्यूयॉर्क टाइम्स स्क्वायर ते नए साल जी पुरजोश आजियां आतिशबाज़ी। सदर वज़ीर आज़म पारां क़ौम खे नए साल जी मुबारकबाद। आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान चैलेंजनि खां महफ़ूज़ नाहे, पर गॾियल इतिहाद सां मुश्किलातुनि ते ज़ाब्तो आणींदासीं। 2025 वतन जी दिफ़ा जे हवाले सां सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो। उमीद आहे त 2026 जो हर ॾींहुं मुल्की सालमियत ऐं भाईचारे जी ख़ुशख़बरी आणींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां पिण नए साल जूं वाधायूं। हुकूमत पारां आवाम के नए साल जो तोहफ़ो पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में लाथ। पेट्रोल ₹10.28 ऐं डीज़ल ₹8.57 फ़ी लीटर सस्तो। नोटिफिकेशन जारी। अघ में घटिताई बाद पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत ₹253.17 ऐं डीज़ल जी नई क़ीमत ₹257.08 फ़ी लीटर मुक़रर। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय प्रॉक्सिस पारां बलूचिस्तान में तशद्दुद जी प्रोपेगंडा जारी आहे। पाकिस्तान जे इलाइक़ाई सालमियत जे कंहिं बि सिधी या अणसिधी भनकड़ी जो फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी बलूचिस्तान बाबति अरिड़हीं क़ौमी वर्कशॉप में शरीक थींदड़नि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सिस बलूचिस्तान अंदरि तरक़ी जे अमल में रुकावट विझी रहिया आहिनि। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज पंहिंजे शहरियुनि जी जानियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण वारे अज़म ते क़ाइमु आहे। भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सिस जे करियल इरादनि खे सिक्योरिटी फोर्सिस सख़्त कार्रवाइयुनि सां नाकाम बणाईंदे।